गई उनकी याद वो नहीं आए। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। उमेद आहे त पाकिस्तान खां ॿाहिरि जिते जिते वहीदा अबड़ो जो आवाज़ ॿुधो वञे थो, जिते जिते असांजो धरती टीवी ॾिठो वञे थो, उन्हनि सभिनी खे असां चवंदा आहियूं पंहिंजे प्रोग्राम में भली कार ख़ुशामदीद। ऐं इन उमेद सां जेको आहे प्रोग्राम खे बाक़ाइदा स्टार्ट कंदासीं त तव्हां असांजे प्रोग्राम जो इंतज़ारु कंदा हूंदो। ऐं अॼु जेको आहे ख़ुशगवार मूड जेको हूंदो आहे उहो हमेशह तव्हांजो हुजणु खपे। पर अॼु वरी सभु मूंखे चवनि था त असां परेशान आहियूं त भई ॾाढो खिले छो थी, चरी त न थी वई आहे। सो चरी न थी वई आहे। इहो ईअं आहे त कॾहिं कॾहिं जेको आहे तव्हांखे ख़ुशि हुजणु खपे। ख़ुशी जेकी आहे उहा ॾाढी चवंदा आहिनि बाबा, मां त चवंदी आहियां नेमत ख़ुशि रहनि, त हमेशह पंहिंजी ज़िंदगी खे ख़ुशगवार गुज़ारींदा कयो। ऐं ॿियो इहो आहे त कॉलर मौजूदु आहे, कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु पिया ॻाल्हायो? जी, मां अनम शेख थी ॻाल्हायां। कीअं आहियो राणी? ठीकु आहियो मिठी? छा चवणु चाहींदव? जी अल्हम्दुलिल्लाह ठीकु। तव्हां ॿुधायो, ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। अच्छा, हिकिड़ो सुवालु पुछां तव्हां खां? जी जी। सवाल इहो आहे त उहा कहिड़ी सवारी आहे जेकी पेरनि सां नाहे हलंदी? जहाज़। हा, हवाई जहाज़। हवाई जहाज़ पेरनि सां हलाइणो ई न पवंदो आहे उनखे। अच्छा अच्छा। जी ज़िंदगी जी गाॾी। ज़िंदगी खे? वाह वाह, ज़िंदगी माना गाॾी आहे। ज़बरदस्त। अच्छा, कुझु ॿुधाईंदो तव्हां? जी, मां चयो कॉल न लॻी, गाॾी हुई। कॉल नथी लॻे? ॾाढी ख़ुशी थी। अच्छा अच्छा, कुझु ॿुधाईंदो? शेरो शाइरी को सॉन्ग वग़ैरह सां दिलचस्पी आहे? जी जी। छा सां दिलचस्पी आहे? शेरो शाइरी। शेरो शाइरी सां? छा जी कहिड़ो जी। पसंदीदा शेर आहे तव्हांजो? पसंदीदा शेर कहिड़ो आहे? सवैया पकी सबने चखी है। जी, सवैया पकी हैं, सबने चखी हैं। हाँ, वही दबरो आप नहीं हो ना, आपके लिए भी रखी है। आवाज़ समझ में न आयो। सवैया पकी हैं, हाँ, सबने चखी है। सवैया पकी हैं, सबने चखी है। वही दबरो आप नहीं हो ना, आपके लिए भी रखी है। ॿ दफ़ा उन ॿुधायो पर सम्झ में न आयो वरी बि। ठीकु आहे। सो जॾहिं बि कॉल कयो त टीवी जो वॉल्यूम जेको आहे उहो बि मतिलबु बंदि कंदा कयो। ऐं ॿियो इहो आहे त जिते सिग्नल सही हुजनि उते जी जेको आहे सो वेही करे सिग्नल अहिड़े जॻह ते कॉल कंदा कयो त जीअं तव्हांजी जेकी ॻाल्हि ॿोल आहे उहा सही तरह सां थी सघे। छो त ॾाढी मुश्किल सां हिकु त कॉल लॻंदी आहे ऐं कॉल ज़रिए लॻे ऐं वरी पोइ तव्हांजी जेकी ॻाल्हि ॿोल आहे उहा न थी सघे त पोइ चवंदा आहिनि त इहो त सही न आहे बाबा। सो इन जे करे अॼु जो जेको सुवालु आहे, सुवालु इहो आहे त उहा कहिड़ी सवारी आहे जेके पेरनि सां हलाइणो नाहे पवंदो। सो ॾिसंदासीं त जेके असांजा कॉलर आहिनि उन्हनि जो कंहिंजो ज़हन जेको आहे उहो भई घणो कमु करे थो ऐं मिंट मिंट में हुनजो जवाबु ॾियनि था। त ॾिसंदासीं। कॉलर मौजूदु आहे, कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी, केरु पिया ॻाल्हायो? मां जामगढ़ थो ॻाल्हायां, गुलशन हदीद मां। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। छा ठीकु ठाक कयो? तव्हांजो प्रोग्राम बि माशाल्लाह ठीकु ठाक पियो चले। बिल्कुलु ठीकु ठाक पियो हले। साल जो थी वियो आहे। अच्छा, न न हाणे अच्छा, ॿुधायो प्रोग्राम। हिकिड़ो सवालु पुछां तव्हां खां? जी। सवाल इहो आहे त उहा कहिड़ी सवारी आहे जेके पेरनि सां हलाइणो न पवंदो आहे? जंहिंखे पेरनि सां हलाइणो न पवंदो आहे? हा। जेको आहे कहिड़ी सवारी जेके पेरनि सां हलाइणो न पवंदो आहे? अच्छा, तव्हांखे मुंहिंजे ख़्याल में नथो अचे। ठीकु आहे, भला ॿियो कुझु ॿुधाईंदो? शेरो शाइरी को सॉन्ग वग़ैरह ॿुधाईंदो? सॉन्ग असांखे बसि हिकिड़ो असां तव्हांखे ॿुधाए सघूं था। हिकिड़ो ॿुधाए सघो था? ॿियो छो नथा ॿुधाए सघो? ॿियो हिन जे लाइ जो टाइम तव्हां ॿुधायो न। अच्छा, तव्हां वटि आहे? टाइम जी। तव्हां वटि टाइम आहे? असां त हाणे जेको आहे वांदा आहियूं, असांखे कहिड़ो टाइम। दोस्तनि सां गॾु घुमणु फिरणु, खाइणु पीअणु, जो कमुकारु, ड्यूटी करणु। वाह वाह, ॾाढो सुठो कमु आहे तव्हांजो। छा कहिड़ो सॉन्ग आहे जेको तव्हां ॿुधाईंदो? जी
ऐं कॉल जेको आहे सो थोरो अॼु मसइलो आहे थोरो कॉल में, ऐं जे कॉलरनि जो साह मुंझे थो त पोइ सम्झो मुंहिंजो बि साह थो मुंझे जहिड़ो कॉलरनि जो अचानक साह थो मुंझी वञे। सो बहरहाल जेकॾहिं कॉल कयो था त टीवी जो वॉल्यूम ऐं सिग्नल जो ख़्यालु कंदा कुझु हिते जेको आहे सो सही अचनि उते बीह करे ॻाल्हाईंदा कयो, ऐं जीअं तव्हांजी ॻाल्हि ॿोल जेकी आहे उहा असां सां सही तरीक़े सां थी सघे। ऐं अॼु जो जेको असांजो टॉपिक इहो आहे त उहा कहिड़ी सवारी आहे जंहिंखे पेरनि सां हलाइणो नाहे पवंदो। सो ॾिसंदासीं त असांजा जेके कॉलर आहिनि उन्हनि जो केतिरो ज़हन कमु थो करे, ऐं जल्दी जल्दी जेको आहे केरु असांखे सही जवाबु ॾिए थो, केरु वरी कॉलर मौजूदु आहे। कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी कीअं आहियो? ठीकु आहियो अली? फर्स्ट क्लास, अल्लाह ताला शुक्र पंतन पाक जी महिरबानी। माशाअल्लाह। सवाल मां त साल थी वियो, हाणे मूंखे ख़बर पइजी वई आहे तव्हां जवाबु न ॾींदा उहो सवाल जो, पर वरी बि पुछां तव्हां खां जेकॾहिं इजाज़त हुजे त। सवाल ॿुधो आहे, पर कहिड़ी शइ आहे जेकी पेरनि सां नथी हलाए सघिजे? सवाल अहिड़ा आहिनि तव्हांजा, अलाए कहिड़ा कहिड़ा सवाल था पुछो। अलाए कहिड़ा कहिड़ा सवाल था अची वञनि बसि ज़हन में असांजे में। प्रोग्राम बहितरीन आहे, बाक़ी राति जो हले त अञा भलो आहे, बाक़ी असां अहिड़ो ज़ुल्म न कयो, तॾहिं त कत्ल कंदा आहियूं। अहिड़ो ज़ुल्म न कयो, ॾींहुं त सही आहे। माशाअल्लाह, जीअं तव्हांखे सम्झ में अचे। हा असल में सियारो आहे, काफ़ी सारा जेके कॉलर आहिनि न उन्हनि खे वरी हे टाइम सही थो थिए, छो त हिन ते वरी ॻाल्हि ॿोल बि उन्हनि जी थी सघे थी। अच्छा कुझु ॿुधाईंदो तव्हां? गानो थो ॿुधायां, दोस्तनि जा नाला खणंदो। गोलेवाल शहदासपुर खां, हाजी शरीफ बख्शी, नवाब खोसो, कुबे सईद खान खां, वॾा बोसण खां ॾाढो चांडियो, कंबर खां जबुल बलोच, रेलवे स्टेशन कंबर खां जुनेद बुर्डो, उस्ताद ज़ैनल मस्तोई, लश्करी चांडे खां हुबली दो चांडियो। ठीकु आहे। तस्वुर में अचण वारा, ख्वाबनि में मिलण वारा, तस्वुर में अचण वारा, ख्वाबनि में मिलण वारा, एॾो छो दूर आहीं, एॾो छो दूर आहीं, तस्वुर में अचण वारा, ख्वाबनि में मिलण वारा, दस कीअं सरे थी तुंहिंजी, 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 सीने ते सुम्हण वारा, ख्वाबनि में मिलण वारा, तस्वुर में अचण वारा, ख्वाबनि में मिलण वारा, एॾो छो दूर आहीं, एॾो छो दूर आहीं, तस्वुर में अचण वारा, ख्वाबनि में मिलण वारा। जी वाह वाह दा, महिरबानी, थैंक यू सो मच। पंहिंजो ख्यालु रखिजो। ऐं तस्वुर में मिलण वारा, ख्वाबनि में मिलण वारा, ऐं बसि पोइ हाणे छा थो करे सघिजे। सो हिते ई ख़ूबसूरत सॉन्ग जो टाइम थी आहे, जल्दी ईंदासीं ऐं जल्दी वापसि ईंदासीं। ॾिसंदा रहो। गुड इवनिंग। सिंधु जी तारीख़ वाह वाह, ज़बरदस्त सॉन्ग, ज़बरदस्त सॉन्ग। ऐं ज़बरदस्त सॉन्ग सां गॾु जेके बि असांजा कॉलर आहिनि उन्हनि खे असां इहो ॿुधाईंदासीं त जेको अॼु जो असांजो टॉपिक आहे, टॉपिक इहो आहे त उहा कहिड़ी सवारी आहे जंहिंखे पेरनि सां हलाइणो नाहे पवंदो। सो बिल्कुलु आसान सुवालु आहे, ऐं ॾिसंदासीं त जेके पहिरियों कहिड़ो जेको कॉलर आहे जेको असांखे ॿुधाईंदो असांजे सुवाल जो सही जवाबु। तक़रीबन जेके कॉलर आहिनि कल्ह बि मतिलबु सभिनी कॉल कई पर कंहिं जवाबु न ॿुधायो, ऐं अॼु जो बि मूंखे ईअं लॻे थो त माना जवाबु कंहिंखे नथो अचे। सो कॉलर मौजूदु आहे, कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। टीवी जो वॉल्यूम घटि कजो। दरगाह सखी जाम दातार खां हाफ़िज़ परवेज़ अली थी। तव्हां सदाईं ॻाल्हायो, टीवी जो वॉल्यूम घटि कयो, कॉल कटिजी वेंदी तव्हांजी। छा चवणु चाहींदा? बसि मां तव्हांखे चयो बाबा ज़ालिम वेठा आहिनि, कॉल तव्हांजी कटे छॾींदा, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे नथा सम्झो, मां छा कयां? छा कजे, छा कजे? जॾहिं बि शो में कॉल कयो त टीवी जो वॉल्यूम जेको आहे उहो घटि करे छॾींदा कयो, छो त हुन सां तव्हांजी कॉल जेकी आहे उहा कटिजी वेंदी आहे, ऐं जेकी तव्हांजी ॻाल्हि ॿोल आहे उहा न थी सघंदी आहे। सो तव्हां कॉल कयो ऐं असांखे ॿुधायो। असांजे जेको सुवालु आहे, टॉपिक जेको असां रखियो आहे बिल्कुलु आसान आहे। आसान इहो आहे त उहा कहिड़ी सवारी आहे जंहिंखे पेरनि सां नाहे हलाइणो पवंदो।
सो और कंहिंजो पंहिंजो पंहिंजो ज़हन आहे, हिते बि छोकिरा सोचनि पिया त मतिलबु इन जो जवाबु छा आहे। सो मां सभिनी खे चयो भई मां ईअं न ॿुधाईंदसि, आख़िर में ॿुधाईंदसि जीअं सभिनी जेके बि असांजा कॉलर आहिनि या वरी हिननि खे चयुमि तव्हां थोरो ज़हन पंहिंजो जेको आहे लॻायो त भई इहो कहिड़ो जवाबु आहे, इन जो छा जवाबु आहे। सो सभु सोचनि था जीअं को सॉन्ग थो अचे या ब्रेक थो थिए त पुछनि था न जवाबु आहे छा। मां चयो भई जवाबु आख़िर में ॿुधाइबो, जीअं सभिनी सां चवंदा आहिनि भई इंसाफ़ु कजे, नाइंसाफ़ी न कजे। सभु असां जेके असांखे स्क्रीन ते ॾिसनि था इहे जेके हिते आहिनि इहे सभु असांजा हिकिड़ो पाण में ई आहियूं। ऐं चवंदा आहिनि त ज़िंदगीअ जे ॿिनि पलनि जी ख़बर न आहे त जेके पल तव्हां रहो था, जेके तव्हां जिन सां बि रहो था उते ख़ुशगवार रहो ऐं सिंसियर रहो। सो कॉलर मुंहिंजो त कॉलर ठही अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो छा कजे छा कजे। सो ज़िंदगी ते असां ॻाल्हायूं पिया त ज़िंदगी जेकी आहे उहा जेके ॿ पल तव्हांजा आहिनि जेके अलाह साईं तव्हांखे ख़ूबसूरत ॾिना आहिनि, उन में तव्हां सां गॾु जेके इर्द गिर्द माण्हू आहिनि उन्हनि सां सिंसियर रहो, उन्हनि सां हिकिड़ी सचाई रखो। घणा माण्हू जेके आहिनि उहे माना हाणे मां सवेरे ॻाल्हि पे कई पंहिंजा मेकअप आर्टिस्ट जेके आहिनि उन्हनि सां वेठी हुअसि, हिकिड़ी ॻाल्हि कई ॾाढो खिलिया सभु। सो उन्हनि चयो, मां उन्हनि खे चयो त भई जेके हाणे जे दौर जा माण्हू आहिनि उहे चाइना जी मोबाइल वांगुरु आहिनि, उन्हनि जी का वारंटी न आहे त उहे किथे हली कीअं ख़तमु थी वेंदा उन्हनि जी का बि वारंटी न आहे। सो इंसान जी हूअं बि ज़िंदगी जी बि न आहे, ज़िंदगी जेकी आहे उहा बि ॾाढी जेको आहे मुख़्तसिर आहे। केतिरो बि माण्हू ज़िंदा रहे, केतिरो बि हले, पर आहे मुख़्तसिर। सो कॉलर मौजूदु आहे, कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी केरु पिया ॻाल्हायो? ठीक है सठ में लगा जफर अली मारी। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? अभी क्या लग पिया तव्हांजी दुआयूं तव्हां ॿुधायो? मां ठीकु आहियां। छा चवणु चाहींदा? प्रोग्राम तमामु बहितरीन हली रहियो आहे। हली रहियो आहे न? जी हा भॼी रहियो आहे। हली रहियो आहे। अच्छा सवाल पुछोसीं, सवाल जो जवाबु अचे थो तव्हांखे? उहा कहिड़ी सवारी आहे जेके पहिरियों त नथी हलाए सघिजे? उहा सवारी हा उहा रेल थी सघे थी। जेको रेल हलाईंदो ड्राइवर जी हा उहो छा सां हलाईंदो? उहो हथ सां हलाईंदो न। अच्छा अच्छा कुझु ॿुधाईंदो तव्हां? जी हा मास्टर मंज़ूरी कोई मैंने ॿुधायो ये डेडी के गानो करे गुड्डू चुटो ऐं अब्दुल करीम चुटो के विछड़ी वियल दे दर्द के सारे थी दिल मुखे ॾींहं राति रुवारे थी ए खुदा हिन दिल जे बदले ॿी दिल दे अल्लाह ए खुदा हिन दिल जे बदले ॿी दिल दे मूं सटा नुक़सान भला ॾे जो छा वियो जंहिं जो एहसास छिनी सभु रिश्ता वियो उन जी यादि जॾहिं ॿारे थी दिल मूंखे ॾींहं राति रुवारे थी ए ख़ुदा हिन दिल जे बदिले ॿी दिल ॾे ज़ुल्फ़कार मगी चल ईअं न विछोड़ा थियनि खिलंदे खिलंदे धार न कंहिंजा जोड़ा थियनि मूंखे मुश्किल ॾींहं ॾेखारे थी दिल मूंखे ॾींहं राति काॾे वियो काॾे वियो अदा काॾे वियो? असां वञूं था ब्रेक जी तरफ़, जल्दी वेंदासीं ऐं जल्दी वापसि ईंदासीं। ॾिसंदा रहो गुड इवनिंग। जब से दूर रह नथो अचे गानो बाबा, ख़तमु थी वियो गानो एतिरो ई। वेलकम बैक वेलकम बैक वेलकम बैक नाज़रीन। ऐं चवंदा आहिनि त कॾहिं कॾहिं ईअं माना कोशिशि ज़रूरु करणु खपे, पर ना अचे त बसि चुप थी वञे माण्हू। असां हाणे हिन करे चुप थी वियासीं त असांखे सॉन्ग नथो अचे। सो बहरहाल जेके बि असांजा कॉलर आहिनि असां उन्हनि खे चवंदासीं त जेको अॼु जो असांजो टॉपिक आहे, टॉपिक इहो आहे त इहा उहा कहिड़ी सवारी आहे जेकी पेरनि सां नाहे हलंदी। सो ॾिसंदासीं त असांखे असांजा जेके कॉलर आहिनि उहे सही जवाबु ॾियनि था या वरी चवनि था कल्ह वांगुरु माज़रत असांखे।
तव्हांजो जेको सुवालु आहे उहो ॾाढो ॾुखियो आहे, नथो अचे असांखे। सो बहरहाल जेकॾहिं न बि अचे थो तॾहिं बि को मसइलो न आहे। ऐं ॿियो इहो आहे त टीवी जो वॉल्यूम जेको आहे उहो घटि कंदा कयो जॾहिं बि कॉल कयो कंहिं बि शो में, त टीवी जो वॉल्यूम घटि कंदा कयो, छो त उनजे करे तव्हांजो जेको आवाज़ु आहे उहो डिस्टर्ब थींदो आहे ऐं कॉल तव्हांजी कटिजी वेंदी आहे। सो कोशिशि कंदा कयो, छो त कॉल मुश्किल सां लॻंदी आहे। सो कॉलर मौजूदु आहे, कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु पिया ॻाल्हायो? अहमद मुस्तफ़ा ॻाल्हायां थो सोबतपुर को। जी कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? हाँ मांजी तबियत ठीकु आहे, तव्हां ॿुधायो? मां ठीकु आहियां। अच्छा सवालु असांजो ॿुधो आहे तव्हां? हा सवाल ॿुधो आहे। छा जवाबु आहे तव्हांजी नज़र में हुनजो? हुननि जी ज़िंदगी पेरनि खां सिवा हलंदी आहे। ज़िंदगी? अच्छा कुझु ॿुधाईंदव तव्हां? हाँ शायरी ॿुधाईंदासीं। ॿुधायो। चांदनी चांद से होती है सितारों से नहीं, चांदनी चांद से होती है सितारों से नहीं, मोहब्बत एक से होती है हज़ारों से नहीं। इहो वरी कीअं? हेलो हेलो हेलो। अॼुकल्ह मतिलबु चओ था मोहब्बत एक से होती है हज़ारों से नहीं न? जी हाँ। पक सां? हाँ पक्का। सोचे वठो। सोची वेठा। बसि पंहिंजो ख़्यालु रखिजो पोइ। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। ऐं मोहब्बत एक से होती है हज़ारों से नहीं, ऐं मोहब्बत जे लाइ खोड़ सारा पंहिंजा रिश्ता जेके पंहिंजी औलाद बि आहे, भेण भाइर बि आहिनि। ऐं ईअं ई जेको आहे तव्हां जेको आहे असांखे असांजे सवाल जो जवाबु ॾियो। सवालु बिल्कुलु आसानु आहे। सवालु इहो आहे त उहा कहिड़ी गाॾी आहे जेकी पेरनि सां न हलंदी? तो ॾिसंदासीं त असांखे जेके कॉलर आहिनि उन्हनि मां छा केरु सही जवाबु ॾिए थो, या वरी चवनि था त न जेको आहे सो माज़रत असांखे नथो अचे। ऐं सवालु बिल्कुलु आसानु हूंदो आहे, बाद में कॉलर चवंदा आहिनि त सवालु त इहो बिल्कुलु आसानु हुयो, हिन जो जवाबु बि असांखे अचे पियो, पर असां छो उन महिल असां सभु सोचींदा आहियूं। वरी पोइ के वरी कॉलर वरी ख़बर अथव छा था कंदा आहिनि, सियाणप कंदा आहिनि। उहे सॼो शो ॾिसंदा आहिनि, सॼो शो ॾिसंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि जिन 4-5 माण्हुनि जा हिकु जहिड़ा जवाबु हूंदा आहिनि, पोइ फ़ौरन जेको आहे सो इंतज़ारु कंदा आहिनि। पोइ तेसीं ताईं वरी ईअं थींदो आहे त शो जो टाइम ख़तमु थींदो आहे, हुननि जी कॉल बि न लॻंदी आहे। सो कॉलर मौजूदु आहे, कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु पिया ॻाल्हायो? आसिफ खोसो ॻाल्हायां थो, झटपट सोबत बलूचिस्तान खां। अच्छा आसिफ, तव्हांजे नाले में नुक़्ता घणा आहिनि? मुंहिंजे में हिकिड़ो। मूंखे लॻो 4 आहिनि। तव्हांखे लॻे छा कान लॻो? मूंखे हिकु लॻे थो। अच्छा अच्छा असांजो सवालु ॿुधो। जी जी। छा जवाबु आहे तव्हांजी नज़र में? जी सवालु ॿुधो आहे असांजो अॼु जो? हा इहा कहिड़ी सवारी आहे? जी इहा जहाज़ थी सघे थो? जहाज़ थी सघे थो? जी जी। पक सां? पक त न आहे पर आहे, तुको आहे। ठीकु आहे। अच्छा कुझु ॿुधाईंदो तव्हां शेरो शाइरी? असांखे कोई तव्हां मुमताज़ मौलाई जो कोई गानो ॿुधायो। तव्हां कंहिंजो ॿुधाईंदो? हेलो जी जी तव्हां कंहिंजो ॿुधाईंदो? कहिड़ो गानो ॿुधाईंदो तव्हां? बसि असां त कुझु न ॿुधाए सघूं था, इहो तव्हां ॿुधायो मुमताज़, महिरबानी करे कुझु ॿुधायो। तव्हांजी कॉल लॻी आहे, वरी ॾुख न कयो बाद में। न न बसि ठीकु आहे, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच, महिरबानी। ख़्यालु रखिजो। ऐं ज़बरदस्त असांजा जेके बि कॉलर हूंदा आहिनि उहे सभु मुंहिंजो हिकिड़ो कोशिशि हूंदी आहे त 1 कलाक जो जेको प्रोग्राम आहे उन में जेके तक़रीबन ॾिसनि था उन्हनि जो थोरो मूड चेंज थी वञे। ऐं मूंखे हिकिड़ी ॿी बि सुठी ॻाल्हि लॻी, कल्ह कंहिं ॿुधायो मूंखे त जॾहिं असां तव्हांजो शो ॾिसंदा आहियूं यूट्यूब ते, छो त अक्सर करे चैनल ते न ॾिसी सघंदा आहियूं, टाइम जो थोरो मसइलो हूंदो आहे, यूट्यूब ते ॾिसंदा आहियूं। पोइ मां उन्हनि चयो त मतिलबु तव्हांजो शो ॾिसी करे मुंहिंजे चहिरे ते पंहिंजे पाण खिल अची वेंदी आहे। ऐं मूंखे हिकिड़ी खिल इन ॻाल्हि ॾींदी आहे, तव्हां कॉलरनि सां ॾाढो मज़ाक कंदा आहियो, या वरी तव्हांजे चहिरे ते मुस्कुराहट सदाईं हूंदी आहे। मतिलबु मां ॾिठो आहे तव्हां सदाईं मुस्कुराईंदा रहंदा आहियो। त पोइ मां उन्हनि खे मूंखे सुठो लॻो। ज़ाहिर आहे पंहिंजी तारीफ़ त हर कंहिंखे सुठी लॻंदी आहे, पर अक्सर करे अक्सर चवंदो आहे, असगर चवंदो आहे त जेको तुंहिंजी तारीफ़ कंदो आहे पोइ तूं या वरी हुनजी कॉल कटे छॾींदी आहे, या वरी तूं हुनजी पूरी ॻाल्हि न ॿुधंदी आहे। उहो इन करे त मतिलबु जेको आहे इंसान खे हिकिड़ी पंहिंजी पाण ख़ुशी थींदी आहे। कॉलर मौजूदु आहे, कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु पिया ॻाल्हायो? दरगाह सखी जाब दातार खां हाफ़िज़ परवेज़ अली थी वञो। मुंहिंजे लाइ दुआ त कयो।
और अल्लाह ताला के खुश रखे, पूरी टीम के सलामत रखे, खुश हो जो अहिड़ा तमामु कंदा रहो त असां जहिड़ा ॿुधंदा रहनि। तव्हां जहिड़ा ॿुधंदा रहनि, बिल्कुलु। अच्छा, सवाल ॿुधो तव्हां असांजो? हा, सवाल आहे त कहिड़ी सवारी आहे जेका बग़ैर पेरनि जे हलंदी आहे? उहा सवारी मुंहिंजे ख़्याल में ॿेड़ी बि थी सघे थी, ॿ टे थी सघंदी आहे, टांगो बि थी सघे थो, मुख़्तलिफ़ नाला थी सघनि था। अच्छा जी हा। अच्छा, तव्हां छा ॿुधाईंदव असांखे? मां तव्हांखे शाइरी ॿुधाईंदुमि। जी ॿुधायो। पिरीअ जा पूर मूंखे पल पल पिया पवनि, पिरीअ खां परे कीअं ॾींहं ज़िंदगीअ जा गुज़रनि, अल्लाह करे उहे ॾींहं जल्द अचनि, सुहिणा सजन साजन साम्हूं हुजनि, रोअंदड़ नेण ठरनि परवेज़ तीवणा दीदार सां। अबो असां तव्हांजे ॾुख में शरीक आहियूं अदा। अल्लाह ताला सभिनि खे ख़ुशि रखे, एॾो आबाद हुजनि, एॾो ॾुख दुनिया में आयो किथां आहे? जी एॾो ॾुख दुनिया में आयो किथां आहे? बसि बग़ैर ॾुख जे बि त गुज़ारो न आहे। चवंदा आहिनि त ॾुख खां सवाइ माण्हू सबक़ न सिखी सघंदो न। मां चवंदी आहियां जेतिरो ॾुख आहे न इहो एतिरी वरी महांगाई ख़तमु थी वञे त माण्हू सुकून सां रहनि। बसि हर तरह का इम्तिहान आहिनि, अलाह ताला हर हिकु इंसान खे कामयाबी ॾिए ऐं ज़रियात अलाह ताला अहिड़ा बणाए जो इंसान हिननि परेशानियुनि मां तकलीफ़ुनि मां निकिरी वञे, ऐं ख़ासि करे जे असां घणी इबादत कंदासीं इंशा अल्लाह ताला अलाह साईं असांजी इहे बि मदद कंदो। बिल्कुलु, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। ऐं वाक़ई में इंसान खे पंहिंजी मदद जेकी आहे उहा पाण करे सघे थो, त इन जे करे पंहिंजे अंदरि मां जेकी हिमत तव्हांजी आहे उहा जेकॾहिं बरक़रार रहंदी। ऐं चवंदा आहिनि त हिकिड़ो मां ॾिठो त हिकिड़ी जेकी असां त केवल चवंदा आहियूं, उहा ॾिसां पई दीवार ते चढ़े पई वरी किरे पई, वरी चढ़े पई वरी किरे पई, आख़िर जेको आहे सो उथी करे मथे चढ़ी वई न। त पोइ मां ॾिसां पई त इंसान खे बि कोशिशि करणु खपे ज़िंदगी में। सो इते ई ख़ूबसूरत सॉन्ग जो टाइम थी वियो आहे, जल्दी वेंदासीं, जल्दी वापसि ईंदासीं। ॾिसंदा रहो गुड इवनिंग। तोखां सिवा मुंहिंजी ज़िंदगी अधूरी आहे, अधूरी आहे, अधूरी आहे। वाह वाह, ज़बरदस्त सॉन्ग। ऐं ज़बरदस्त सॉन्ग सां गॾु जेको आहे जेके बि कॉलर आहिनि उन्हनि खां असां इहो पुछंदासीं, सफ़ा आसान 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 बिल्कुलु आसान सवाल आहे। कॉलर मौजूदु आहे, कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, मां मुस्कान थी ॻाल्हायां। जी कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? जी जी अलहमदुलिल्लाह, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? मां ठीकु आहियां। छा चवणु चाहींदव? अच्छा, सवाल पुछो आहे, तव्हां ॿुधो आहे उहो? जी ॿुधो हुयो। ॿुधो हुयो, छा जवाबु आहे तव्हांजी नज़र में हुनजो? गाॾी जी सम्झ में नथी अचे। गाॾी सम्झ में नथी अचे? उहा कहिड़ी गाॾी आहे? हलो भला तव्हांखे छा सम्झ में थो अचे? मूंखे तव्हांखे पहिया त अॻिते चवंदा आहिनि। हा गाॾी खे पहिया त हूंदा आहिनि। गाॾी जा पहिया हूंदा आहिनि? बिल्कुलु। अच्छा, उन खां अलावा छा चवणो आहे? तव्हांखे कॉल कई आहे तव्हांखे छा चवणो आहे? कुझु चवणो आहे? को मैसेज ॾियणो आहे कंहिंखे? जी जी, मूंखे तव्हां सां ॻाल्हाइण में ॾाढी ख़ुशी थी। ख़ुशी थी? माण्हुनि खे ॾुख थींदो आहे। माण्हू खे मूंसां ॻाल्हाईंदे ॾुख थींदो आहे, तव्हांखे ख़ुशी थी, तव्हांजी वॾी महिरबानी आहे। जी जी। अच्छा, ॿियो कुझु ॿुधाईंदो? जी मूंखे हिकिड़ो सॉन्ग ॿुधायो। कहिड़ो सॉन्ग? कोई बि डेडिकेट करे छॾियो। कोई बि डेडिकेट करे छॾियो सॉन्ग। ठीकु आहे, तव्हां छा ॿुधाईंदो? कुझु ॿुधाईंदो, शेरो शाइरी, को सॉन्ग वग़ैरह? तुझी सिक में वेही लिक में रोज़ जी मां थी थियम। अड़े अड़े अड़े, इहो छा करे छॾी? हा, एॾा खिलणा माण्हू रोईंदा त पोइ काॾे वञूं असां? हा, मुस्कुराहट हमेशह रहंदी आहे। मुस्कुराहट जेकी आहे उहा क़ीमती आहे न असांजी। जी जी बिल्कुलु। हा न, ऐं ॾुख वरी उन खां वधीक क़ीमती। जी, ॾुखनि खे बि भुलाए छॾी आहे। हा, मुस्कुराहट जेकी आहे उहा तव्हांजी कॾहिं ख़तमु न थिए, छो त तव्हांजो जेको ॾुख जो जेको वक़्तु हूंदो आहे न, उहो तव्हांजे लाइ ॾाढो क़ीमती हूंदो आहे। ऐं उन क़ीमती वक़्त खे जेको आहे न ज़ाया न कजे, कंहिं अहिड़नि माण्हुनि जे लाइ ज़ाया न कजे जेके तव्हांजो क़दुरु न हुजे। जी जी बिल्कुलु। पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं पाण बि ॿियनि जो क़दुरु कजो। वॾी महिरबानी। सो
अल्लाह हाफ़िज़, थैंक यू जान। ऐं जेको आहे इंसान खे जेको आहे न हमेशह उन्हनि माण्हुनि जो क़दुरु करणु खपे जेके तव्हांजो क़दुरु कनि था। घणा माण्हू वरी ईअं हूंदा आहिनि त माण्हुनि खे चवंदा आहिनि न त चाइना जो दौरु अची वियो आहे, सिस्टम जेको आहे चेंज थी वियो आहे, पोइ क़दुरु जेकी आहे उहा विसरी वेंदी आहे। पोइ जॾहिं माण्हुनि खां कंहिंजी क़दुरु विसरी वेंदी आहे पोइ उहे माण्हू भटकिजी वेंदा आहिनि। भटकिजी ईअं वेंदा आहिनि त उन्हनि खे कॾहिं बि ज़िंदगी में रस्तो नज़र न ईंदो आहे। ऐं जॾहिं तव्हांजी ज़िंदगी मुख़्तसिर आहे ऐं मुख़्तसिर ज़िंदगीअ में तव्हांखे रस्तो नज़र न अचे त पोइ त चवंदा आहिनि त पोइ तव्हांजी लाइफ आहे ई न, तव्हां बसि पोइ ख़तमु आहियो। त इन करे हमेशह पंहिंजनि जो ऐं पंहिंजे उन्हनि माण्हुनि जो ख़्यालु रखंदा कयो। कॉलर मौजूदु आहे, कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। हेलो, कॉल कटिजी वई तव्हांजी ऐं कॉल कटिजी वई। ऐं ॿियो इहो आहे त जॾहिं बि कॉल कयो बार बार चवंदा आहियूं त भई टीवीअ जो वॉल्यूम घटि कंदा कयो, या वरी पोइ जेको पाण में जेकी गुफ़्तगू हूंदी आहे, जेको ॻाल्हाईंदा आहियूं, उहो थोरो ख़्यालु कंदा कयो, छो त हुन सां तव्हांजी कॉल कटिजी वेंदी आहे ऐं लॻंदी बि ॾाढी मुश्किल सां कॉल आहे न। त इन करे कल्ह जेको आहे सो कंहिं दोस्त मज़े जी ॻाल्हि कई, चयईं त बाबा कॉलर मौजूदु आहे, कॉल वठंदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी, केरु पिया ॻाल्हायो? सरदार नबी बख्श थो ॻाल्हायां, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? बिल्कुलु अल्लाह जो शुक्र आहे, ठीक ठाक, खैर खैरियत आहे। माशाल्लाह। छा चवणु चाहींदव? सवाल जो जवाबु अचे थो तव्हांखे? सवाल जो जवाबु अचे थो तव्हांखे? जी, अच्छा, कॉल जेकी आहे उहा कटिजी वई, छो त हिते ख़ूबसूरत सॉन्ग जो टाइम थियो। जल्दी वेंदासीं, जल्दी वापसि ईंदासीं। ॾिसंदा रहो। गुड इवनिंग। वाह वाह, ज़बरदस्त सॉन्ग, ज़बरदस्त सॉन्ग। ऐं इन सां गॾु जेको आहे जेके बि कॉलर हुया उन्हनि तक़रीबन कंहिं बि जवाबु न ॾिनो कंहिं बि जवाबु न ॾिनो। सो ईअं ई जेको आहे असांजे शो जो टाइम जेको आहे उहो बि पंहिंजी पुॼाणी जी तरफ़ अची वियो आहे। त असांजो जेको सुवालु हुयो उनजो जवाबु जेको हुयो उहो त बिल्कुलु आसानु आहे। सो सुवाल जो जवाबु हुयो गॾा ऐं गाॾो जेको हलंदो आहे, हथ सां हलाइणो पवंदो आहे हुनखे। ऐं ॿियो इहो आहे त ज़िंदगी ऐं सिहत जेकॾहिं साथ ॾिनो त वरी सुभाणे जेको आहे ज़रूरु तव्हां सां मुलाक़ात थींदी। हिन ई टाइम ते 4 खां 5 तव्हां सां गॾु हूंदासीं। पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो। पाकिस्तान ज़िंदाबाद।